जान जियो और सदा शाल जियो सिंधी टोपी अजरक वाला मुजा खान जियो। सिंध भर की तरह बलूचिस्तान के शहर डेरा मुराद जमाली में भी सिंधी सकाफती दिन को जोश और जज्बे के साथ मनाया गया। सिंधी कल्चर डे के मौके पर चेयरमैन जामोट कौमी मूवमेंट मीर अब्दुल माजिद जामोट की क़यादत में जामोट हाउस से अजीम शान रैली निकाली गई, जो मेन कौमी शायरा से होते हुए वापस जामोट हाउस पे इख्तिताम पजीर हुई। रैली में हजारों की तादाद में नौजवानों ने सिंधी अजरक टोपी पहने हुए रैली में शिरकत की और नौजवानों ने सिंधी गीतों पर रक्स भी किया। इस मौके पर चेयरमैन जामोट कौमी मूवमेंट मीर अब्दुल माजिद जामोट, मीर वारे सबड़ो और दीगर ने वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा, अज जो असो सिंधी सकाफ़त जो ॾियारो जेको हर साल जियां असां हिन दफ़े भी अल्हम्दुलिल्लाह वॾे जोश ऐं ख़रोश सां मनाए रहिया आहियूं। असां अॼु जो पंहिंजो सकाफ़ती ॾियारो मनाए करे दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त सिंधी जेका आहिनि उहे पूरी दुनिया में रहनि था। पूरी दुनिया जियां बलोचिस्तान में भी रहनि था, असां बलोचिस्तान में हर दफ़े वॾे जोश ऐं जज़्बे सां पंहिंजी सकाफ़त जो ॾियारो मनाए करे ईद जहिड़ी ख़ुशी महसूस कंदा आहियूं। और असां इन ॾियारे खे मल्हाइण जो असांजो मक़सदु इहो आहे सिंध वासियुनि खे सिंधी ज़बान ऐं जामोटनि खे मुबारकबाद पेश कयां थो जो अॼु असांजो सकाफ़ती कल्चर डे हुयो, जंहिंजूं ज़्यादा खां ज़्यादा वधायूं सॼी क़ौम खे। ऐं असां बलूचिस्तान में रहंदड़ जेका भी सिंधी जामोट सिंधी सराइकी ॻाल्हाइण वारा सभई वॾी ख़ुशी ऐं पंहिंजे ईद जे तरह असां हिनखे मल्हाईंदा आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हिते वॾी तादाद में आबाद आहियूं बलूचिस्तान में। बलूचिस्तान जी हिते टीं वॾी क़ौम असां जामोट आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हिते पुरअमन ऐं तमामु बिरादरियुनि सां गॾु भाईचारे जी फ़िज़ा में रहूं था। ऐं असांजी कोशिशि इहा आहे जो असां हिते भाईचारे जी फ़िज़ा में रहूं। ॿिया जेका दोस्त आहिनि असांजे क़ाइद मीर अब्दुल माजिद अबड़ो साहब की क़यादत में हिकिड़ो जुलूस निकितो जेकी तमामु तादाद जे मुताबिक़ और असांखे ख़ुशी आहे, ईद में वॾी ख़ुशी आहे। असां तमामु पंहिंजी जामोट क़ौम हुई, बलोच क़ौम हुई, बिराई क़ौम हुई, असां उनजा भी शुक्रगुज़ार आहियूं जो उहे क़ौमनि बि असां सां हिन असांजे कल्चर डे में साथ ॾिनो। हर साल असां इन डे ते सिंधी कल्चर डे मल्हाईंदा आहियूं। हे असांजी हिकु पहचान आहे ऐं असांजी अचण वारी नस्ल खे हे असां पैगाम ॾींदा आहियूं कि असांजी शनाख्त सिंधी टोपी ऐं अजरक आहे। इन लिहाज़ सां अॼु असां रैली कढी। तव्हां ॾिठो हूंदो हज़ारनि आदमियुनि शिरकत कई आहे। मीर अब्दुल माजिद जामोट जी क़यादत में अॼु हिते असांजी रैली हुई, ज़िला नसीराबाद डेरा मुराद जमाली में हुई। सिंधी नौजवानों का कहना था कि आज का दिन हमारे सकाफत का दिन है और इस दिन को ईद की तरह जोश और खरोश के साथ मनाते हैं। सिंधी एक अमन पसंद और मुहिब वतन कौम है। सिंधी कौम की मुल्क में तरक्की में एक बड़ा किरदार है। कैमरामैन माशूक रिंद के साथ रियाज बलोच, वश न्यूज़, नसीराबाद।